शामिल कोई धारियो नाहे। वाह वाह वाह। मुंहिंजे क़त्ल में शामिल कोई धारियो नाहे। मूंखे मुंहिंजे मुहाफ़िज़नि ई मारियो आहे। अल्लाह वाह। सदा हीणनि जो भरजलो थी बीठो रहिजे, इहो सबक़ मूंखे सेखारियो। वाह। हैदराबाद जी अदालत नाले वारे शाइर डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस में संदसि हंज वरतल पुट शाह लतीफ़ उर्फ विशाल खे मौत जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। मॉडल ट्रायल क्रिमिनल कोर्ट ऐं फर्स्ट एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज तसव्वुर अली राजपूत जी अदालत केस जो फ़ैसिलो ॿुधायो। अदालत डॉक्टर आकाश अंसारी जे कत्ल केस जो फ़ैसिलो 16 जनवरी ते महफ़ूज़ कयो हो। फ़ैसिले वक़्तु डॉक्टर आकाश अंसारी जा दोस्त मिट माइट वॾे अंग में अदालत में मौजूद हुआ। वाज़े रहे त डॉक्टर आकाश अंसारी खे 15 फरवरी 2025 में बेदर्दी सां क़त्ल करे लाश साड़े वियो हो, जंहिंखां पोइ डॉक्टर आकाश अंसारी जे हंज वरतल पुट शाह लतीफ़ उर्फ विशाल खे गिरफ़्तार कयो वियो हो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त हैदराबाद जी अदालत नाले वारे शाइर डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस में संदसि हंज वरतल पुट शाह लतीफ़ उर्फ विशाल खे मौत जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। मॉडल ट्रायल क्रिमिनल कोर्ट ऐं फर्स्ट एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज तसव्वुर अली राजपूत जी अदालत केस जो फ़ैसिलो ॿुधायो। अदालत डॉक्टर आकाश अंसारी जे कत्ल केस जो फ़ैसिलो 16 जनवरी ते महफ़ूज़ कयो हो। फ़ैसिले वक़्तु डॉक्टर आकाश अंसारी जा दोस्त मिट माइट वॾे अंग में अदालत में मौजूद हुआ। वाज़े रहे त डॉक्टर आकाश अंसारी खे 15 फरवरी 2025 में बेदर्दी सां क़त्ल करे लाश साड़े वियो हो।